मौलाना मुहम्मद वालिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक वसल्लम अलैहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बंदे
उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तो दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफियदारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। कादरा कुदरत तुदारी हर्ज ख्वाही आकुनी। मुर्दरा जाने बेबख्शी जिंदरा बेजाकुनी। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। जनाब सदर गिरामी कदर आली मर्तबत हजरत किबला हाफिज साहब दामत बरकातुहुल आलिया व दीगर मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व सादाते उज़्ज़ाम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन, बिरादरान इस्लाम, प्यारी जमात सबूरी। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालू जे पाक कलाम कुरान मजीद जी एक आयत सबूरी अवा प्यारी जमात जे हालो मूं तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आ। इंशाअल्लाह अज़ीज़ उन जो तर्जुमो ऐं कुछ तफ़सीर ऐं के मौज़ू मुतअल्लिक़ ॻाल्हियूं अवा प्यारी जमात जे पेश करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कजो अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच जे बयान करण जी मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए। उन सां गॾु इहा बि दुआ फरमायो त रब्बुल आलमीन तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी भी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह साईं मोहम्मद अवीस रज़ा साहब जन बज़ाहिर तो नात ख़्वानी पे कई, पर उन सां गॾोगॾु उन जेका मुख़्तसर तशरीह पे हर शेर खां बाद में कई उहा सॼी इश्क ऐं मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं हुयूं। मुझे भी दिल चयो पे त भली बयान करे। असल मकसद त इहो ई आहे त मोमिन मुसलमान जे दिल में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो ऐं अल्लाह वारनि जो मोहब्बत अदब ऐं इश्क पैदा कयो वञे। पोइ जॾहिं मोमिन मुसलमान जे दिल में अल्लाह, अल्लाह जे रसूल, अल्लाह जे हबीब जे प्यारनि, अल्लाह वारनि जी मोहब्बत पैदा थींदी आहे त अज खुद इंसान के राह रास्त मिलंदी आहे। ई जेके दुनिया में गुमराह फिरका, गुमराह टोला, गुमराह जमातूं, गुमराह मज़हब राह खां थिड़ियल पैदा थिया आहिनि, ये सिर्फ इन्हीं जे करे पैदा थिया आहिनि जो इन्हनि जूं दिलियूं इश्क ऐं मोहब्बत खां ख़ाली आहिनि। जेकॾहिं इन्हनि जे दिल में अदब, एतराम, इश्क ऐं मोहब्बत हुजे हा त कॾहिं भी ये गुमराह कोन थियनि हा। अहले सुन्नत व जमात के या सआदत नसीब आहे जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे अदब वारी जमात बनायो आहे। ऐं इहा दुआ कंदा कयो त इहा नेमत हमेशा नसीब हुजे। दुनिया में जेतिरा ॾियारा ज़िंदा हुजऊं, मरण घड़ी ताईं इहा सआदत असांखे जेकॾहिं नसीब आहे त पोइ इंशा अल्लाह ताला को लहर लोॾो कोन्हे
दुनिया गुमराह थे पई। मुझो बाबू मुर्शिद हजरत पीर सईद छत्रधणी बादशाह हजरत पीर सईद शाह मर्दा शाह सानी एकड़ो दफो खिपरे में आया। उते असांजो एकड़ो अजीज आ मौलवी साहब मदरसे में पीर सईद की अर्ज की पाण दुआ घुरण जे लाइ मदरसे में आया। उते पीर सईद के अर्ज कई कि बिला सही एकड़ो अर्ज आ। उन टाइम ते खलीफो मोहम्मद आकिल चीफ खलीफो हो, वो भी मौजूद हो ऐं ॿिया बि खलीफा नंढा वग़ैरह मौजूद हा। मौलाना जो नालो आहे मौलाना अहमद अली साहब। मौलाना चयो कि बिला सही हिकिड़ो अर्ज़ आहे। पाण फरमो मौल साहब कहिड़ो अर्ज़ आहे? चई कि बिला कुछ जमात जा माण्हू तरीक़ो छॾे गलत रस्ते सां बदमज़हब थींदा वञनि था। अवां इन खलीफ़नि खे हुकुम कयो त खलीफ़ा सख़्ती कनि ऐं उन्हनि माण्हुनि खे तव्हांजो पैगाम पहुचाइनि। असां मौलवियुनि जो पैगाम एतिरो मुअस्सिर कोन्हे जेतिरो ही खलीफ़ा उनखे पैगाम पहुचाईंदा। माण्हू गुमराह थींदा था वञनि, तव्हांजी जमात जा माण्हू ॿिए पासे पिया वञनि। इन जे लाइ हुज़ूर जन खे अर्ज़ आहे त इन बारे में तव्हां खलीफ़नि खे हुकुम फरमायो। पाण फरमायूं असीं खलीफ़नि खे हुकुम कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला असांजो हुकुम खलीफ़ा पहुचाईंदा। ईअं फरमाए पोइ पाण फरमायो मुल साहब घबरायो न। जेकॾहिं चंद माण्हू असां मां गुमराह थी ॿिए पासे विया आहिनि, परवाह नाहे, ॿिया खोड़ गुमराह असांजे तरीक़े में अची हिदायत वारा थी विया आहिनि। जेकॾहिं के बदकिस्मत ॿटे बदकिस्मतीअ जे करे असांजी जमात खे छॾे ॿिए पासे विया आहिनि त का वॾी ॻाल्हि कान्हे। ये चंद माण्हू विया हूंदा पर अल्हम्दुलिल्लाह लखे माण्हू असांजे पाक तरीक़े में शामिल थिया आहिनि। इंशाअल्लाह ताला तव्हां असां शिकायतूं कंदा आहियूं साईं फलाणे ॻोठ में बदमज़हब वधी विया, फलाणे ॻोठ में हीअं थी वियो, फलाणे शरीफ़ शहर में हीअं थियो। कहिड़े शरीफ़ जे लाइ बि साईं कहिड़े शरीफ़ में बि बदमज़हबी फैलिजे पई। घबरायो न। सर्दी न हूंदी अवां खे गर्मी जो क़दुरु न पवंदो, गर्मी न हूंदी अवां खे सर्दी जो क़दुरु न पवंदो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इस्लाम जी तारीख़ शाहिद आहे रहमान वारा ऐं शैतान वारा शुरू खां गॾिया पिया अचनि। जिते रहमान वारा आहिनि उते शैतान वारा बि आहिनि, जिते शैतान आहे उते रहमान बि आहे, जंहिं जाइ ते फिरौन आहे उते मूसा बि आहे। जेकॾहिं के बदमज़हबनि जे सोबत में अची ऐं बदमज़हब थी पंहिंजे बुज़ुर्गनि, पंहिंजे भाई वलीअनि, पंहिंजे अबनि ॾाॾनि, पंहिंजे मशाइखनि जो तरीक़ो छॾे ॿिए पासे विया आहिनि, उन सां को फ़र्क़ु कोन पवंदो। हू पंहिंजो नुक़सान कनि था, पंहिंजे पाण खे तबाही में विझनि था। ही पाक तरीक़ो आहे जेको क़यामत ताईं हलंदो रहंदो इंशाअल्लाह ताला। 4 वेंदा 14 ईंदा, पर असां चऊं था त 4 बि छो वञनि। असां उन्हनि जी ख़ैर ख़्वाही कयूं था, हमदर्दी कयूं था। जे हूंदनि क़िस्मत भली त मोटी पवंदा, न त पोइ पाण ॼाणनि पंहिंजी क़िस्मत खे। खलीफ़े साहब रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, हज़रत खलीफ़े महमूद रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, खलीफ़े नबी बख्श निगारी पीर सईद खे अर्ज़ कयो कि बिला आउं तव्हांजे तरीक़े में काफ़ी अरसे खां शामिल आहियां। अवां मूंते महिरबानी बि कयो था, तवज्जो बि फरमायो था, पर शायदि आउं को बदकिस्मत आहियां। मूंखे जेको तव्हां वटां फैज़ मिलणु खपे हा, जंहिंजो एतिरो हक़ आहे तव्हांजो, उहो अञा मूंखे न मिलियो आहे। ऐं अलाए बदकिस्मत आहियां, अलाए निभागो आहियां। महिरबानी करे मूंते तवज्जो फरमायो। हज़रत खलीफ़ो साहब रहमतुल्लाह अलैह लिखे थो
नबी बख्श खलीफे के पीर सही फरमायो, नबी बख्श असां जो दर बेनसीब ही निभागे के मिलंदो ही कोने। ये असां जो दर मिलंदो ही भाग वारे के आ, पर मेहमान जरी ओता कते ईंदा हन कनखे अव्वल मानी खराबी आ, कंहिंखे विच में खराबी आ, कंहिंखे आखिर में खराबी आ, छॾबो कहीं के भी कोने को। अल्हम्दुलिल्लाह तवां सां खुशकिस्मत आयो, एड़ी जमात सां वाबस्ता आयो जो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालु अमन वालो तवां असांखे हजरत पीर सही रोज़े धणी, खाली रोज़े धणी नाए, रोज़े धणी हजरत गौस पाक जो नाइब आ, बगदाद वारे शहनशाह जो नाइब आ, जै हिन सिंध जे सरजमीन ते क़ादरी सिलसिले के ओ ज़ोर वठायो जो मुंहिंजा अदा पाण हिन ज़माने में संदन दौर में ईअं समझो त क़ादरी सिलसिले के नओं करे नवां मुजद्दिद पैदा थी चुका हुआ, तजदीद फरमाई हुयूं। अल्हम्दुलिल्लाह जेके भी उन जमात सां वाबस्तान मां उनखे लख मुबारकूं थो अर्ज़ कयां। घबरायो न, परेशान न थियो, ये गालियों बुद्धि बुद्धि असाई तवा परेशान थी, अदा मानू फिरी विया, मानू फिरन था, फलाणे हंधी थियो, का वॾी गाल काने। घबरायो न, तवा तो कोन फिरिया हो न, ॿुधायो कोन था। हथ मथे खणी, हथ मथे खणी ॾिसां, तवा न फिरिया हो तो बस मुझे का है सगोरी तिलावत कई आ, उन जो तर्जुमो अर्ज कया ऐं ॿ टे ॻाल्हियूं पेश कया। अल्लाह ताला मुझी हाज़री कबूल फरमाए। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ये मज़ो को ठहंदो, पंहिंजी यारी न हलंदी। सभई पढ़ो सल्लल्लाहु सल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। अल्लाह ताला फरमायो, बेशक वे शख्स जन ईमान आंदो ऐं अमल कया सुठा। तवज्जो कयो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात, जन माण्हुनि ईमान आंदो ऐं सालिह अमल कयाऊं। अव्वल अव्वल अल्लाह तबारक व तआला ॻाल्हि कई ईमान जी, उन खां बाद में रब्बुल आलमीन फरमायो त ईमान वारनि पोइ वरी अमल सालिह कया। असांजे बुजुर्गनि, आलिमनि, उस्तादनि, तफ़सीरनि, जेके अहले सुन्नत जा मोतबर तफ़सीरनि, उन्हनि सभिनी इहा ॻाल्हि लिखी आहे त हिन आयत में अल्लाह ताला सभ खां अव्वल अक़ीदे जी ॻाल्हि कई आहे। इन्नल्लज़ीना आमनू, ईमान जो तअल्लुक़ एतिक़ाद सां आहे, पोइ आहिनि अमल सालिह। अल्लाह ताला इहो ॿुधाइण थो चाहे त तव्हां जे लाइ सभ खां पहिरियां पहिरियां ज़रूरी शइ आहे अक़ीदे जो बहितर हुजणु, पोइ ॿिए नंबर ते आहे अमल जो सालिह हुजणु। इहो आलिमनि पंहिंजे किताबनि में लिखियो आहे। असां जेके मदरसे में फन जा किताब पढ़ाईंदा आहियूं, ॿई धुरियूं पढ़ाईंदा आहियूं, हू बि पढ़ाईंदा आहिनि, असां बि पढ़ाईंदा आहियूं। इल्म कलाम ऐं इल्म अक़ीदा अक़ाइद जो हिकिड़ो फन आहे।
जेको मदरसन में पढ़ायो वेंदो आ उनी इल्म कलाम ऐं इल्म अकायद में ये गाल शामिल आ केड़ी त जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो अक़ीदो भलो आ कुरान हदीस मुताबिक आ अहले सुन्नत व जमात जे तरीके जे मुआफिक आ जे अमलन में नमाज में भी कमी आ हज में भी कमी आ ज़कात में भी कमी आ उम्रे में भी कमी आ फराइज में कमजोरी आ अकीदे में मजबूत आ ये सभई उलमा आलमन जा किताब लिखन था तो उहा अमल वारी कमजोरी अकीदे जे बेहतर होजण जे करे पूरी थी वेंदी आ वह कमी जेका है अकीदे में कमी आ अमल में कमजोरी आ नमाज में रोजे में हज में ज़कात में कमल पढ़े तो कमल कोन तो पढ़े कमल इबादत करे तो कमल कोन तो करे यानी हुन जो अमल कदे कदे कमजोर आ पर अकीदो हुन जो मजबूत आ तो आ जेका अकीदे जी मजबूती आ ओ हुन जे अमल वारी कमी के पूरो करे छॾींदी आ पर कंहिं माण्हूअ जो खुदा न करे खुदा न करे खुदा न करे अकीदो खराब आ अकीदे में खलल आ कुरान हदीस जे खिलाफ आ सहाबा जे तालीम जे खिलाफ आ ताबईनो तबौ ताबईन जे तालीम जे खिलाफ आ औलियाए कामिलीन जे तरीके जे खिलाफ आ अहले सुन्नत व जमात जेका दुनिया जो मारूफ हक वारी जमात आ उन जे तरीके जे उन जो खिलाफ अकीदो आ बाकी अमलन में ॾाढो पुख्तो आ नमाज़ूं पढ़ी 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 दिमाग जे मथां निशान ठाहे छॾिया अथई गोडन ते निशान ठाहे छॾिया अथई 24 कलाक इबादत में आ मस्जिद में आ 12 महीना रोजा रखे ज़कातूं दे हज करे उमरा करे खैरातूं करे अमल में ॾाढो मजबूत आ पर अकीदे जे खराबीअ जे करे उहे हुन जा समूरा अमल उनके मोटाए मोह में हया वेंदा का बि उन जी इबादत क़बूल कान्हे छो त जो बुनियाद आहे ई कोन को अल्लाह तबारक व तआला हिन आयत सबूरी में इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि जी वज़ाहत फरमाई इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जन ईमान आंदो यानी अव्वल ईमान व अमिलुस सालिहात उन खां पोइ सालिह अमल तो उन्हनि जो कहिड़ो इनाम आहे कुरान पाक छा थो फरमाए इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जल शख्स ईमान आंदो ऐं अमल कया चङा सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा अल्लाह ताला जल जलालु अमल वारो फरमाए तो उन ईमान आणण वारनि ऐं अमल सालिह करण वारनि जी मुहब्बत मां अल्लाह जी ज़ात बाबरकात मखलूक जे दिल में पैदा फरमाईंदो आहियां ईमान वारा ऐं अमल सालिह करण वारा अल्लाह जे मखलूक के प्यारा थी पवंदा ऐं उन्हनि जी जेका प्यार वारी नेमत कंहिं मोमिन के मिले थी अल्लाह ताला फरमाए तो यो मां अल्लाह जो कुर्ब आ जो तो जे दिल में के खुदा जे वली जी मोहब्बत पैदा कंदो आहे एडे शरीफ जी जमात अवां जमल जलसो खत्म करे घर वेंदा अल्लाह तव्हां खे खैर सां पुॼाईंदो अवां रात जो बिस्तरे ते सुम्हण महिल पंहिंजे दिल खां पुछजो तो तुझे दिल तू पाजी दिल के चजा आए दिल बुधाए तुझे अंदर कहे अल्लाह जे वली जी मोहब्बत आए यकीनन आवा हेतरा सारा आधी रात जे टाइम ते वेठा आयो यकीनन तवा जे दिल में अजो गौसे पाक रज़ी अल्लाह ताला नो जे कॉन्फ्रेंस में तवा शरीक आयो
अवा के गौसल आजम सा भी मोहब्बत आ गौसे पाक जे गुलामन सा भी मोहब्बत आहे। वो जेकॾहिं तव्हांजे दिल में वाकई अल्लाह वारनि जी मोहब्बत आहे त पोइ तोखे मुबारक हुजे। वो जेको अल्लाह वाइदो कयो न सा यजअलु लहुमुर रहमान वुद्दा, मां रब करीम जी ज़ात उन्हनि माण्हुनि जे दिलनि में उन पंहिंजे माननि जी मोहब्बत पैदा कंदो आहियां। तूं बरका तूं नफ़ल पढ़ी शुक्र कजां त या अल्लाह तो मुंहिंजे दिल में पंहिंजे दोस्तनि जी मोहब्बत रखी आहे। पर जंहिं बदबख्त जे दिल में औलिया अल्लाह सां मोहब्बत नाहे उन जे लाइ ईअं ई चइबो त हुनखे अल्लाह कोन घुरियो आहे जो उन जे दिल में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे सालिह बाने जी का मोहब्बत पैदा करे। हुनखे रब घुरे ई कोन थो पियो। ऐं ईअं न सम्झो त को ख़ुदा ॿिया ई थो करे, हिकिड़नि खे घुरे थो हिकिड़नि खे नथो घुरे, ईअं न आहे। अल्लाह ताला जल जलालु अमन वारो फरमाईंदो आहे मां घुरंदो उन्ही खे आहियां जंहिंजे दिल में तकब्बुर ऐं गुरूर न हूंदो आहे। मां रब जी ज़ात उन जे दिल में पंहिंजे दोस्तनि जी मोहब्बत कंदो आहियां। पर जंहिंजे दिल में नखुवत तकब्बुर गुरूर ऐं निफाक हूंदो आहे, मुनाफ़िक़त हूंदी आहे, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात उन जे दिल में पंहिंजे दोस्तनि जी मोहब्बत पैदा न कंदो आहियां। उन्ही में ख़ुदि उन्ही शख्स जो पंहिंजो किरदार आहे, उनजी पंहिंजो अमल दख़ल आहे जो जेकॾहिं गुरूर तकब्बुर मुनाफ़िक़त छॾे ॾे अल्लाह वारनि सां सचाई सां पेश अचे त इंशा अल्लाह तबारक व तआला थोरे मज़ा बि घणो थी वेंदो आहे। असां ऐं तव्हां अॼु गौसिया कॉन्फ्रेंस गौसल आज़म कॉन्फ्रेंस में शरीक आहियूं। मूंखे साईं हज़रत हाफ़िज़ साहब जन ॿुधायो त हिन भेरे मुंहिंजो बगदाद शरीफ़ वञण थियो। उते जेको बगदाद शरीफ़ जो सज्जादा नशीन आहे उन पंहिंजी महिरबानी सां बग़ैर दरख़्वास्त जे बग़ैर अर्ज़ करण जे बग़ैर कंहिं चवण जे पाण महिरबानी करे उहो हुजरो पाक जंहिंमें हज़रत गौसे पाक इबादत फरमाईंदा हुआ जेको कईअ जे लाइ कोन खोलियो वेंदो आहे, बंदि पियो हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वारो जे फज़ल सां उन बुज़ुर्ग उतां वारे सज्जादा नशीन खोले हज़रत हाफ़िज़ साहब खे उते अंदर घुरायो वेहारियो आहे ऐं दुआ बि फरमाई आहे। उन सां गॾोगॾु सनद बि लिखी ॾिनी आहे ऐं उहा गौसे पाक जे महिरबानी वारी मोहर बि लॻाई ॾिनी आहे। या अल्लाह पाक जी भलाई आहे, पर भलाई आहे मुर्शिद जे सदके। सुभान अल्लाह त चओ, ॾाढे त चओ बाबा सुभान अल्लाह। कंहिंजे सदके भलाई अल्लाह जी हूंदी आहे, अल्लाह ताला ई भलाई फरमाईंदो आहे, पर बहानो ऐं सबबु बणबो आहे मुर्शिद जो। हज़रत खलीफ़े साहब रहमतुल्लाह अलैह जहिड़ो मुर्शिद हुजे, वरी खलीफ़े साहब जो मुर्शिद पीसे रोज़े वारे जहिड़ो हुजे। पोइ मुंहिंजा दोस्त थी त जेका या महिरबानी थींदी आहे सा उन पंहिंजे महबूब मुर्शिद जे बहाने सां थींदी आहे, उनजी महिरबानी सां थींदी आहे, उनजी ख़ुसूसी नज़र हूंदी आहे। हज़रत रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मलफूज़ा शरीफ़ में ईअं बि लिखियो आहे, खलीफ़े साहब लिखियो आहे, पाण फरमाईंदा त मुरीद खे भली कंहिं ॿिए हंधा फैज़ मिले, कंहिं ॿिए वलीअ वटां मिले, पंहिंजे मुर्शिद वटां न मिले, ॿिए कंहिं ॿिए वटां मिले, उहा बि पंहिंजे मुर्शिद जी पंहिंजे पीर जी भलाई सम्झे। जेका बि मुरीद सां भलाई थींदी आहे उहा पंहिंजे मुर्शिद जे ज़रिए थींदी आहे। ज़ाहिर में हथ कहिड़ो बि हुजे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पर जेका महिरबानी हूंदी आहे उन मुर्शिद जी हूंदी आहे ऐं मुर्शिद जी महिरबानी तॾहिं हूंदी आहे जॾहिं मुर्शिद सां तअल्लुक़ मज़बूत हूंदो आहे। जे तअल्लुक़ में कमज़ोरी आहे त पोइ कुझु बि कोन थींदो आहे। हिकिड़ो मूंखे नक़ुल शरीफ़ यादि अची वियो, मां तव्हांखे ॿुधायां त तव्हांजो ईमान ताज़ो थी पए।
बुलंद आवाज़ सुभान अल्लाह चओ। अवां जे इलाइक़े में हैदराबाद जे भर में टंडो जाम तव्हां ॿुधो हूंदो। मेन रस्ते ते आहे हैदराबाद बीरपुर ख़ास जे रोड ते। इहो मीर जाम तालपुर मुरीद कोन हो पीसे रोज़े वारे जो। टंडे जाम खां ॿाहिरां ॻोठ जे भर में नाया फ़क़ीर क़ौम जा हा जंजी दावत ते पीसे रोज़े वारा आया। पाण अॻी निमाज़ जे टाइम ते उते पहुता। उन सॼे इलाइक़े में ख़बर पइजी वई त रोहड़ी वारो पीर साहब आयो आहे। उन ज़माने में पीर साईं खे रोहड़ी वारो पीर चवंदा हुआ। इन जे करे जो संदुन इलाइक़ो पीर जो ॻोठ रोहड़ी तालके में हुयो। हाणे त तालको ई खुद दरगाह शरीफ वारो पिंगरी तालको थी वियो आहे, लेकिन उन ज़माने में रोहड़ी जे करे सॾिबाई आहे रोहड़ी वारा पीर। लाड़ खे त पाण घणो नवाज़ियो अथनि। उते टंडे जाम में नायनि जे ॻोठ में पाण जीअं जो अॻी निमाज़ ते आया त सॼे ॻोठ में जेको मीर जाम जो ॻोठ हो उनखे ख़बर पइजी वई त पीर आयो आहे। टेपारीअ जी निमाज़ खां बाद में तवज्जो कजो, मीर साहब जेके हुया उतां जा टंडे जाम वारा जाम ख़ान मीर मुरीद कोन्हे। उन जे हावेली जूं जेके मायूं हो मीरनि जी हावेली जा 2-3 घर पाण में 10, 15, 20, 30 मायूं हुयूं। रोचाड़ियूं हुए ते अंदर उनजे हावेली में वेठियूं। हुननि जी हिकिड़ी शीदियाणी नौकरियाणी ही उनखे चऊं त हेॾे आ सिज लथे खां अॻ में इन पीर खे वञी परे खां ॾिस। असां ॿुधो आहे त जमायत खे वेहारे को ज़िक्र कराईंदो आहे, को तरीक़ो हूंदो आहे, उहो ॾिसी आहे असांखे अची ॿुधाए त छा थो करे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, उहा शीदियाणी शीदन खे तव्हां सुञाणो था। उहा माई शीदियाणी जेका नौकरियाणी ही उन्हनि जी, उहा उतां वई। उते ॾिठो त हाणे जमायत सजल थिए नमाज़ जी तैयारी पई करे, वुज़ू पिया कनि के तैयारी पिया कनि। पीर साईं जन मुसल्ले ते वेठा आहिनि। सॼी जमात तैयार थी पीर साईं जे पोयां सफ़ो ॿधी नमाज़ पढ़ण लाइ बीठा ऐं हीअ ताड़ी थी रही। पीर साईं रोज़े वारे जो तरीक़ो हूंदो हो या त सफ़ेद दस्तार हूंदी हुई त साई चादर वेढ़ींदा हुआ, जे वरी साई चादर दस्तार पाईंदा हुआ त सफ़ेद चादर वेढ़ींदा हुआ। कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो, कॾहिं कॾहिं पाण दस्तार शरीफ़ ॿधी अथनि साए कलर ते, कॾहिं कॾहिं वरी अक्सर सफ़ेद कलर ते, पर चादर जेका हूंदी कुलनि ते सा सब्ज़ रंग जी हूंदी हुई। पाण सिजल थी जी नमाज़ पढ़ायूं, जमात नमाज़ पढ़ी। जब नमाज़ पढ़ी वेठा त महिल पाण जमात खे चओ गोल दायरो ठाहियो। सभई गोल दायरो ठाहे वेठा। पाण फरमायो जमात सगोरी 11 दफ़ा कुल पढ़ंदासूं, हज़रत गौसे पाक जे रूह खे बख़्शींदासूं। उन खां पोइ 4000 ज़िक्र जूं 4 तस्बीहूं, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह 1000 दफ़ा, इल्लल्लाह इल्लल्लाह 1000 दफ़ा, अल्लाह अल्लाह 1000 दफ़ा, हू इहो भी 1000 दफ़ा। उन खां बाद में मुराक़बो कबो। खाबे बुबे जे भर में हेठां दिल आ, उन दिल ने तवज्जो कबो ऐं ज़ुबान सां कुझु न चइबो, दिल खां चवराइबो अल्लाह 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 अल्लाह। पर ॻाल्हि ॿुधो, जंहिंमहिल तव्हां न मुराक़बो कयो ऐं दिल खां अल्लाह अल्लाह चवरायो त मुंहिंजो तसव्वुर तव्हांजे सीने में हुजे, मुंहिंजी सूरत तव्हांजे दिल में हुजे, माना सूरत तव्हांजी तव्हांजे आॾो मुंहिंजी हुजे।
ऐं दिल में नालो अल्लाह जो हुजे। इन्ही के तरीक़त में चइबो आहे तसव्वुर शेख, मुर्शिद जो तसव्वुर करणु। इहो शीदियाणी सभु कुझु पे ॾिठो, 4 तस्बीहूं ज़िक्र जूं थियूं, मुराक़बो थियो, दुआ थी, पीर से जनो थिया, वञी पंहिंजे फ़क़ीरनि जे दावत में विया, हीअ डोड़ंदी आई, उहे मीराणियूं वेठियूं, ॾे ख़बर जे ईअं कान करे ॾेखारींदीसांव, अचो सभु इहो गोल थी वियो हो त मां तव्हांखे करे ॾेखारियां। मीरनि जूं घरवारियूं त बादशाह आज़ादियूं हुयूं, पर हाणे हुननि खे अची मश्करी लॻी, उहे समूरियूं 15, 20, 30, 40 जेके हुयूं से उहे मीराणियूं हीअ गोल दाइरो करे वेठियूं। शीदियाणी छा कयो जो ॻोल्हे हिकिड़ो रओ साए पट रंग जो उहो खणी मथे ते ॿधई, हिकिड़ी चादर बि खणी कंध में विधई, गोॾा भॼी तस्बीह हथ में खणी चवण लॻी 11 कुल पढ़जो। ये पीरान पीर के मशकबा वो 1000 दफा ला इलाहा इल्लल्लाह चइबो, 1000 दफा अल्लाह चइबो, 1000 दफा हू चइबो। पोइ जंहिं वक़्त में हू ख़त्म थी वई, मां मुराक़बो कंदसि, पोइ मुराक़बे करण महिल दिलि खे अल्लाह अल्लाह चवराइजो, पर सूरत मुंहिंजी यादि कजो। सुभान अल्लाह त चओ। मुझा प्यारा दोस्त दीन मुसलमान भा, हिन इए करे जिक्र शुरू करायो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, बुलंद आवाज़ से ला तस्बीह इल्लल्लाह 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 इल्लल्लाह। वरी 3 तस्बीह शुरू थी अल्लाह 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 अल्लाह। वरी 4थी तस्बीह शुरू थी अल्लाह ये करे। 4थी तस्बीह खां पोइ माई चवे थी हाणे मुराक़बो कयो, पंहिंजे दिल खे अल्लाह अल्लाह चवराइजो, ऐं पोइ तव्हां मुंहिंजो तसव्वुर कजो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जीअं जो माई इएं चयो, 5 तस्बीह पूरी थी, उहे समूरियूं मायूं मीराणियूं जेके बि हुयूं 5 तस्बीह ते मुंहिंजा दोस्त इहे कंध हेठि करे मुराक़बो कंदियूं वियूं। देर कान थी, समूरियूं बेहोश थी दाहूं करे फत करण लॻियूं। बाक़ाइदे जे न कुकड़ खे सीर विझिजे, नी में बिस्मिल हुजे, इहे घर में मातम पइजी वियो। उहे 30, 35, 40 जेके मीराणियूं सभु फत कनि पियूं, मुंहिंजा दोस्त टपनि पियूं, कुॾनि पियूं। हिन शीदड़ जो ॾिठो त हीअ वठी भॻी, मैदान छॾे भॼी वई। हुननि जे घर में मुंहिंजा माताम पइजी वियो। मीर जाम खे ॿुधायो, मीर तुंहिंजे घर में त कोराम लॻो पियो आहे, छा आहे? जे वञ त सही। मीर भॼंदो आयो, पुट पोटा भाइर सौट, अंदर जो अचे त सॼी हावेली बेहोश आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॾाढो परेशान थियो, अलाए छा थी वियो। हिकु बेहोश हुजे, 2 बेहोश हुजनि, हे त सॼो घर बेहोश आहे। पाणी जा ठंडा हयईं, मुंहिंजा दोस्त उथारियईं। मस मस मायूं जमल होश में आयो। ॿियो ख़बर तव्हांखे छा थियो आहे? चई इन शीदियाणी खे घुरायो। उहा शीदियाणी आई, उन पुछो छा ॻाल्हि आहे? मीर साहब खे ॿुधाई, मूं त हीअं कयो। उहे मायूं चवण लॻियूं, जंहिंमहिल हिन असांखे कुल पढ़ाया त इहा शीदियाणी मुसले ते वेठी ला इलाहा पढ़ायई,
या शीदणी कुले ते मुसल्ले ते बैठी इल्लल्लाह पढ़ाई या शीदणी मुसल्ले ते बैठी अल्लाह अल्लाह पे चई या शीदणी मुसल्ले ते बैठी जबल हू चवराई या शीदणी मुसल्ले ते बैठी जबल मुराकबो के त शीदणी हुई कोन हिकड़ो नूरानी चेहरे वारो